कन्यार वेझो पुराणी दुश्मनी तां वाटाड़ू समेत 3 ॼणा क़तल, ॻोठ लुंडो मोरीअ वटि 2 धुरनि में पुराणी दुश्मनीअ तां फायरिंग, इरशाद ॾाहिरी ऐं रसूल बख़्श ॾाहिरी मारिजी विया। वाटाड़ू शाहिद राजपर बि फायरिंग जी ज़द में अची क़तल थी वियो। फायरिंग में शहीद ॾाहिरी ज़ख़्मी थी पियो, इस्पताल मुंतक़िल, धुरनि में छिक ताण तेज़। 6वीं तरमीम खां पोइ अदालतूं दॿाउ में अची वियूं आहिनि। हिक सूबे में हिकिड़ो, ॿिए सूबे में ॿियो कानून हली रहियो आहे। पेंशन माण्हुनि जो हक़ आहे। एहतिजाज कंदड़ सरकारी मुलाज़िमनि जा मसइला हल कया वञनि। NPP सरबराह मुर्तज़ा जतोई जूं शोरो फेरोज़ में अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा जतोई चयो त हुक्मरान माण्हुनि जो मांस पटे खाई रहिया आहिनि। माण्हू पीपीए मां बेज़ार आहिनि। जेका सूरत-हाल बांग्लादेश ऐं नेपाल में थी, उहा पाकिस्तान में थियण जो ख़दशो आहे। हुक्मराननि खे तर्ज़ ज़िंदगी मटाइणु घुरिजे। पाकिस्तान जी हुकूमत बदतरीन साबित थी आहे। सहाफ़ी इम्तियाज़ मीर खे सच ॻाल्हाइण जी सज़ा ॾिनी वई। कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई मुख़्तलिफ़ केसिस में नौशरो फेरोज़ जे सेशन कोर्ट में पेश। ॿुधणी 15 अक्टूबर ताईं मुलतवी। पेंशन में कटौती ऐं डिस्पैरिटी अलाउंस न मिलण ख़िलाफ़ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते 8 ॾींहं बि इस्पतालुनि, रेवेन्यू ऐं तइलीमी इदारनि जी तालाबंदी बरक़रार। मुलाज़िम सरापा एहतिजाज। सखर, लाड़काणो, हैदराबाद, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कश्मोर, दादू, हाला, ड्रगड़ी, दौड़ ऐं मीरो ख़ान में तालाबंदी। काज़ी अहमद बहराम, कड़ियूं ख़बर ऐं कूनरी में बि तइलीमी इदारनि ऐं इस्पतालुनि खे ताला हणी एहतिजाज कयो वियो। इस्पतालुनि जी तालाबंदी सबबि इलाज लाइ ईंदड़ मरीज़ तोड़े संदन वारिस सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंझण ते मजबूर। इसराइली वज़ीर आज़म अमरीकी सदर जो ग़ज़ा में अमन बाबति मुआहिदो मञी वरितो। फ़लस्तीन खे रियासत तस्लीम करण जी मुख़ालिफ़त। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ग़ज़ा में अमन मुआहिदे जे वेझो पहुची विया आहियूं। विच ओभर ऐं अरब मुल्कनि अमन मुआहिदे जी हिमायत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर बि मुआहिदे सां इतफ़ाक़ कयो आहे। विच ओभर में अमन लाइ ही तारीख़ी ॾींहुं आहे। नेतन्याहू सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे डोनाल्ड ट्रंप चयो त मुंहिंजे सरबराही में अमन काउंसिल ग़ज़ा जे अबूरी इंतिज़ामिया जी जोड़ जक कंदी। नई हुकूमत फ़लस्तीनियुनि जी सॼी दुनिया जे माहिरनि ते ॿधल हूंदी। ग़ज़ा अथॉरिटी जो सदर मां पाण हूंदुसि। बरतानिया जो अॻूणो वज़ीर आज़म टोनी ब्लेयर मेंबर हूंदो। नेतन्याहू सां ईरान बाबति पिणु मुआहिदो थियो आहे। उमीद त ईरान बि हिक ॾींहुं इब्राहिमी मुआहिदे जो हिसो बणिजंदो। पंजाब अगर अपने हक का, अपने सूबे के पानी के लिए नहरें निकालना चाहे तो आपको तकलीफ क्यों हो जाती है? उस वक्त आपको सियासत याद आ जाती है। पंजाब का अपना पानी है, वो पंजाब के अवाम की, पंजाब के किसानों की, पंजाब के खेतों की अमानत है। अगर मैं वहां पर नहरें निकालना चाहूं तो आपको क्या एतराज है? अगर आप कोई काम करें सिंध में तो मरियम को खुशी होती है, कोई काम करो तो सही। और मैंने तो पानी चोरी नहीं करना था, मैंने तो अपने पानी से नहरें निकाल कर वो जो चोलिस्तान की जमीन है उसको मैंने आबाद करना था। मेरा पानी है, मेरा पैसा है, मेरा सारा कुछ है, आपको क्या तकलीफ है? पंजाब के अवाम को उनका हक देने के लिए मुझे किसी की इजाजत की जरूरत नहीं। अपनी इजाजत अपने पास रखो। मुंहिंजो पाणी ऐं मुंहिंजो पैसो, तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? मूंखे पाणी चोरी न करणो हो, पंहिंजे पाणीअ ते कैनाल कढी चोलिस्तान खे आबाद करणो आहे। भारत पंहिंजे रेगिस्तान खे आबाद कयो आहे त आउं छो नथी करे सघां? पंजाब जे अवाम खे हक़ु ॾियण लाइ कंहिंजे इजाज़त जी ज़रूरत न आहे। तव्हां पंहिंजी इजाज़त पाण वटि रखो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जी पीपल्स पार्टी ते तनक़ीद जी ओट में तकरारी कैनालनि जी हिमायत। मरियम नवाज़ चयो आहे त पंजाब जे हक़ ते ॻाल्हाईंदा त तव्हांखे घर ताईं पहुचाए छॾींदसि। हिननि पंजाब जे पंहिंजे पाणीअ ते कैनालनि ते एहतिजाज कयो। ख़ामोश रहियसि, जिते पंजाब ऐं पंजाबीअ जी ॻाल्हि थींदी त तव्हांखे न छॾींदसि। मूंखे आसान टारगेट न सम्झो। पंजाब खे मशवरा ॾींदड़ पंहिंजा मशवरा पाण वटि रखनि। पंजाब तव्हांजे मामलनि में मुदाख़लत न कई त तव्हां बि न करियो। पीपल्स पार्टी ते तनक़ीद कंदे मरियम नवाज़ चयो त तव्हां सिंध में कुझु कमु करियो हा त ख़ुशी थी आहे, पर कुझु करियो त सही। छा तव्हां वटि हर शइ जो हल किश्तो खणी निकिरण में आहे? मरियम नवाज़ जो बयानु मुल्क दुश्मनी ऐं नफ़रत जो कारण हूंदो। इहा दफ़ा ग़लति आहे त पाणी पंजाब जो आहे। असांजो हक़ु सिंधूअ सां गॾु चनाब ऐं जहलम जे पाणीअ ते बि आहे। मरियम नवाज़ अहिड़ी ॻाल्हि कई आहे त असां बि मुक़ाबिलो कंदासीं। SUP अॻवान ज़ैन शाह जो टाइम न्यूज़ जे प्रोग्राम व्यूज़ टाइम में ॻाल्हि ॿोल दौरान मरियम नवाज़ जे बयान ते रद्द अमल। ज़ैन शाह चयो आहे त पंजाब पाणी जे समूरे सिस्टम खे कब्ज़े हेठि आणणु घुरे थो। नवाज़ जी क़यादत जो बयानु अफ़सोस जोॻो आहे। सिंध जे माण्हुनि पहिरें बि दरिया जे बचाव लाइ ॿधी ॾेखारी, हाणे बि कैनालनि जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे मुंहुं भर करणो पवंदो। नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी सम्झनि थियूं
त कैनाल ठाहे वेंदियूं पर असां माण घड़ीअ ताईं सिंधूअ जे पाणी खणण खे न ॾींदासीं। हिकु सवाल ते ज़ैन शाह चयो त सिंध मां चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकूमत ते दबाउ विझणु घुरिजे त कैनाल जो मामिलो सदाईं लाइ ख़तमु कराइनि। ऐं मरियम नवाज़ जी ॿोली हठ धर्मी वारी आहे। पाणी सिंध वासियुनि लाइ जीअण ऐं मरण जो मामिलो आहे। असां सभु कुझु विसारे ॿीहर मैदान ते लही पवंदासीं। पीपी अॻवान ससुफ अली जो मरियम नवाज़ जे बयान ते तनक़ीद कंदे चयो आहे त मरियम नवाज़ ॾाढो वाज़े करियूं था त पाणी तव्हांजो न आहे, इन में असांजो बि हिसो आहे। कालाबाग डैम जी कैनाल रिथा बि दफ़न थी चुकी आहे, उनखे ॿीहर जियारण जी कोशिशि कई वई त वॾी मज़ामत थी सघे थी। टाइम न्यूज़ जे प्रोग्राम टाइम लाइन में ॻाल्हाईंदे पाणी माहिर नसीब मेमण चयो त दरियाउ हिकिड़े सूबे जो पाणी न आहे। अंग्रेज़ जे दौर खां पाणी जी विरछ जा मामला रहिया आहिनि। सिंध ऐं पंजाब में ठाह थींदा रहिया आहिनि। मुंहिंजो पाणी ऐं मुंहिंजी मर्ज़ीअ जी ॻाल्हि कंदड़ सुभाणे ॿियनि खे आबी अगराई जो तानो न ॾियनि। सुभाणे सिंध चवे त तेल ऐं गैस मुंहिंजे सूबे मां निकिरे थी, असां तेल ऐं गैस न ॾींदासीं त पोइ दाऊं न कनि। पाणी नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जो न आहे। नवाज़ शरीफ़ बि 90 जे ॾहाके में साॻी हरकत कई हुई, उन करे सिंध में नवाज़ लीग खे नफ़रत जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे। कैनाल रिथा फ़नी बुनियादनि ते रद्द थी चुकी आहे। वॾी ॻाल्हि त CCI में बि हिन मामले ते फ़ैसिलो थी चुको आहे। ऐं ख़लीफ़े क़ासिम जो पुल न हुजण सबबि नींगर जो लाश काठ जे फटनि तां गुज़ारियो वियो। ॻोठ अमीर बख़्श खोसो ऐं वॾल खोसो वासियुनि खे शहर ॾांहुं अचण ऐं वञण लाइ सिम नाली मथां पुल ठाहे न ॾिनी वई। रोड हादसे में फ़ौत थियल नींगर इज़त खोसो जो लाश काठ जे फटनि मथां गुज़ारियो वियो।